मज़मून असांजो स्कूल हमारा स्कूल। असांजे स्कूल जो नालो डैश है, हमारे स्कूल का नाम डैश है। यहाँ पे जो स्कूल का नाम है वो लिखेंगे। असांजो स्कूल कराची शहर जे विच मां आहे। हमारा स्कूल कराची शहर के दरमियान में है। असांजे स्कूल की इमारत आलीशान आहे। हमारे स्कूल की इमारत आलीशान है। हिन मां इसमें अटकल तकरीबन 50 क्लासरूम आहिनि। 50 क्लासरूम हैं। 30 लेबॉर्ट्रियूं ऐं 2 लाइब्रेरियूं। 3 लेबॉर्ट्रियाँ और 2 लाइब्रेरियाँ। प्रिंसिपल साहिबा जे ऑफिस, प्रिंसिपल साहिबा का ऑफिस, मास्तर याणियण लाइ स्टाफ रूम आहे। यहीं लगा दें। और किसके लिए? जो टीचर्स हैं उनके लिए स्टाफ रूम है। अच्छा, इसमें देख लें कि यहाँ पे मैंने 50 लिखा हुआ है, तो 50 के आगे मैंने 50 लिख दिया ताकि आपको फिगर पता चल जाए। यहाँ टी मीन 3। असांजे स्कूल में, हमारे स्कूल में निसाबी सरगर्मियों पर घणो ध्यान ॾिनो वेंदो आहे। बहुत ज़्यादा ध्यान दिया जाता है। असांजे स्कूल जो सालियानो इम्तिहान जो नतीजो बा सुठो ईंदो आहे। हमारे स्कूल का सालाना इम्तिहान का नतीजा या रिज़ल्ट भी अच्छा आता है। असांजे स्कूल जो माहौल साफ़ सुथरो आहे। हमारे स्कूल का माहौल साफ़ सुथरा है। असां पंहिंजे स्कूल सां, हम अपने स्कूल से मोहब्बत कंदा आहियूं, मोहब्बत करते हैं। ऐं उस्तादन जी इज़्ज़त बा और उस्तादों की इज़्ज़त भी घणियूं करियूं था, बहुत ज़्यादा करते हैं। असांजो स्कूल हमारा स्कूल असांजी ज़हनी अखलाक़ी, हमारी ज़हनी अखलाक़ी ऐं जिस्मानी तरबियत करे थो और जिस्मानी तरबियत करता है। अच्छा, बगैर ट्रांसलेशन के मैं सिर्फ इसकी रीडिंग कर देती हूँ। असांजे स्कूल जो नालो डैश आहे। असांजो स्कूल कराची शहर जे विच मां आहे। असांजे स्कूल जी इमारत आलीशान आहे। हिन मां अटकल 50 क्लासरूम आहिनि। 30 लेबॉरेटरियूं ऐं 2 लाइब्रेरियूं। प्रिंसिपल साहिबा जे ऑफिस ऐं मास्तर याणियण लाइ स्टाफ रूम आहे। असांजे स्कूल मां निसाबी सरगर्मियुनि ते घणो ध्यानु ॾिनो वेंदो आहे। असांजे स्कूल जो सालियानो इम्तिहान जो नतीजो बा सुठो ईंदो आहे। असांजे स्कूल जो माहौल साफ़ सुथरो आहे। असां पंहिंजे स्कूल सां मोहब्बत कंदा आहियूं ऐं उस्तादनि जी इज़्ज़त बा घणियूं करियूं था। असांजो स्कूल असांजी ज़हनी अखलाक़ी ऐं जिस्मानी तरबियत करे थो।